सिंधवासी मूंखे अफ़सोस सां चवणो अथव वज़ीर आला जो मां बयानु ॿुधो चए थो त 2000 रुपया तव्हांखे ॾींदासीं पेट्रोल वारनि खे तव्हांखे हर महीने माना वरे बि पिनण जी आदत असांखे तुंहिंजा 2000 न खपनि असांखे पेट्रोल सस्तो खपे जेको पेट्रोल सां केतिरी महांगाई थी सघे थी तव्हांखे चङे तरीक़े सां ख़बर आहे तव्हां हिन शइ जी मज़म्मत नथा कयो तव्हां अञा हुननि जी हिमायत कयो था तव्हां त एपोज़िशन आहियो अपोज़िशन ते एहतिजाज करे न मतिलबु तव्हां बि हुननि सां गॾु मिलियल आहियो छा हिन शइ में लॻे तिने थो साईं जॾहिं इमरान खान जे दौर में पेट्रोल महांगो थियो 150 ते पहुतो त तव्हां सभिनीनि एहतिजाज करणु शुरू कयो लॉन्ग मार्च कार मार्च साइकिल मार्च पैदल मार्च तव्हां लाइ कहिड़ा कहिड़ा कंटेनर खणी बिलावल ज़रदारी साहब निकितो हाणे बराबरि तव्हां वटि कोन्हनि छा डीज़ल जा पैसा जो पर तव्हां कंटेनर कढी निकिरो ॿाहिरि निकिरो न एहतिजाज कयो रोड बंदि कयो रस्ता बंदि कयो वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधायो न तव्हां महांगाई कई आहे ज़ुल्म करे छॾियो तव्हां अॼु पाकिस्तान खे तबाह करे छॾियो तव्हां एॾो वॾो ज़ुल्म छो था कयो इहे तव्हां 2000 जेके चओ था न पंहिंजे पाण वटि रखो इन 2000 जे करे असांखे न खपे तव्हांजे पेट्रोल घटि कयो